जनाब सदर, हेडमास्टर, इज्जत वाला उस्ताद साहिबान, मुझे आयल मेहमान, मुझे प्यारा शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, अज इन मौज़ूअनि ते मूंखे तकरीर करण जो मौक़ो मिलियो आहे, उहा सिंध सजी सुरहाण, सिंध सजी सुरहाण। पंहिंजी तकरीर जी शुरुआत हिन शेर सां कंदसि। जो क़ौम जियारे उ जीअंदो रहंदो, जो क़ौम जियारे उ जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। जनाब सदर, पाकिस्तान हिकु अहिड़ो ख़ूबसूरत बाग़ आहे जिन में सिंध, पंजाब, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान जहिड़ा गुल टिड़नि था ऐं ख़ुशबू पखिड़िजे थी। जनाब सदर, सिंध हिकु अहिड़ो गुल आहे जिन जी मां 5000 साल पुराणी मोहन जे दड़े में दफ़न थियल आहे, जेको ज़ाहिर करे थी त सिंध सदियुनि खां तहज़ीब ऐं सकावत जो मर्कज़ रही आहे। सिंध जी तारीख़ एतिरो त वसी ऐं पुराणी आहे जो मां त छा दुनिया जा लेखक लिखंदा रहनि ऐं बयानु कंदा रहनि, पोइ बि सिंध जी सकावत खे बयानु नथो करे सघिजे। अजरक, टोपी, पटको ऐं कुआड़ी सॼी सिंध जी सकावत जी सुञाणप आहे। जनाब सदर, सिंध धरती अमन ऐं शांति जी ज़िम्मेवार रही आहे। सचल जी सरज़मीन ते हर मज़हब सां तैलुक़ रखंदड़ माण्हू अमन ऐं सुख जो साह खणनि था। तारीख़ जा वरक अॼु ताईं को बेड़ो मिसाल क़ाइम न करे सघिया आहिनि जिन सिंध जे माण्हुनि जो अमन जो ज़ामिन न चयो हुजे, पर उन्हनि मां साबित थिए थो त सिंध धरती हमेशा सखावत जो मर्कज़ रही आहे। जनाब सदर, अजरक, टोपी, पटको ऐं कुआड़ी सॼी सिंध जी सखावत जी सुञाणप आहे। उन सां गॾोगॾु सांगड़ जो रंग, रंगीन रलियूं, शिकारपुर जो आचार, घोटकी जा फेड़ा ऐं खेरपुर जूं खजियूं सॼी सिंध जी सूंह आहे। सिंध जी तहज़ीब सां वाबस्तु माण्हू हमेशा पंहिंजी महिनत करे दुनिया में नालो कमायो आहे। प्यारा शागिर्द साथियों, हिन क़ौमी ॾियारे ते हलूं ऐं वचन करणु घुर्जे त पंहिंजी सिंध जे लाइ राति ॾींहुं हिकु करे दुनिया में अजरक ऐं टोपी खे रोशन कंदासीं। मां पंहिंजी तकरीर हिन शेर सां ख़तमु कंदसि। रूह में आहिनि धमालूं देस जूं, रूह में आहिनि धमालूं देस जूं, थक पंहिंजा अञा लहंदा किथे, सिंध अजरक में वई आ वेड़जी, आशिकी जा रंग सो डहंदा किथे, आशिकी जा रंग सो डहंदा किथे। हर प्रोग्राम जो मतलब तमाशो नहीं। हर प्रोग्राम हंगामे जी सूरत में नाहे पेश कबो। वक्त ऐं हालात भले कहिड़ा बि पंहिंजी सिंध हमेशा तव्हांजे लाइ मालूमाती वीडियो खणी ईंदी आहे। पोइ उहे प्रोग्राम अॼु जे शाइर जी सूरत में हुजनि।
या खणी प्रोग्राम नई टई जी सूरत में हुजनि। वसंदी वसंदी वहाण वहाण जी दां आला ऐवाननि ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध पहुचाईंदी आहे। लोक गीत हुजनि या सिंधी कहाणियूं हुजनि, फ़क़ति पंहिंजी सिंध तव्हांजे लाइ खणी ईंदी आहे खोड़ सारा प्रोग्राम। यकीनन तव्हां सभिनी लाइ त पोइ ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध ते।